मुंहिंजी भेण रक्षाबंधन ते मुंहिंजे लाइ इहे गिफ्ट खणी आई। चई गैस कर हिन में छा आहे? चयो मां इहो त जाम मुश्किल आहे, हिन में मुंहिंजे लाइ लैपटॉप त न आहे। अरे न पागल, हिंट दे हिंट दे हिंट दे। चयो मां ॾे न यार, उनजे बिना त मुंहिंजी ज़िंदगी लॻी वेंदी, लेकिन मां सुञाणे न सघंदुमि छा आहे हिन में। चई हिन में उहा शइ थी जेकी यूज़ करण खां पोइ तोमां ख़ुशबू ईंदे। चयो मां साबुण। पागल नहीं है, साबुण छो ॾिनी मैं तोखे, मां सनानु कंदो आहियां तूं। हिन में उहा शइ थी जेकी तूं सनानु न बि कने तो जो पोइ बि कम हली वेंदे। इहो कुझु वधीक न थी वियो? चई यार तूं हिकु कमु कर, मां वञे थी तूं पोइ खोल। चयो मां हे छा ॾिनो थी, बम त न खणी आई आहीं? भाई मां वञे थी तूं पोइ फटिजे। ये गिफ्ट रैपिंग एॾी मस्तु हूंदी आहे न, माण्हुनि खे ॾिसी हेॾी एक्साइटमेंट वधी वेंदी आहे, उन्हनि खे कंट्रोल ई न थींदो अथनि। उहो चवंदा आहिनि जल्दी ॾिसूं यार छा आहे हिन में। मुंहिंजे अंदरि उहो सफ़ा बि न आहे। छह महीना अॻु मूंखे कॿट मां 2 पैजामा मिलिया गिफ्ट रैप थियल, जेके 6 साल अॻु मूंखे कोई ॾेई वियो हुयो। उहो पैजामा हाणे मुंहिंजे लाइ शॉर्ट्स थी विया आहिनि, बसि कमर मां पूरा आहिनि। छा उमिरि पोइ वधी न, कमर पहिरियों ई वधियल हुई। इहो थी वियो मुंहिंजो केस। जाम माण्हू बि अहिड़ा अथव जिनखे शादीअ जे कार्ड सां गॾु काई गिफ्ट मिलंदी आहे न, उहो खोलींदा ई न अथव। चाहे उन्हनि खे ख़बर आहिनि हुन मां बाउलूं किनियूं भरनियूं ई निकिरण वारियूं आहिनि, उहो पोइ ॿी शादीअ में घुमाए छॾींदा आहिनि, कार्ड जे मथां नालो मटाए। पोइ घर में दुल्हो खोलींदा, मम्मी हे बाउल ॾिठल नथा लॻनि? अरे हे बाउल त उहे ई आहिनि जेके असां तुंहिंजे वॾे भाई शादीअ में लाया हुया, असांखे वापसि पहुता आहिनि। इहा राखीअ जी गिफ्ट आहे न, तॾहिं मूंखे खोलणी आहे। हिते ई कोई दोस्त यार ॾिनल हुजे न, मां बि हलाए छॾां ॿी शादीअ में कार्ड ते नालो मटाए। हलो अॼु इहे गिफ्ट तव्हांजे साम्हूं ई था खोलियूं, न बम त न आहे, ईअं विश्वास आहे भेनरुनि ते। सस्पेंस, केॾो वॾो सस्पेंस आहे। मतिलबु ईअं लैपटॉप त न ई आहे, शूज़ मथां हुजनि, शायदि शूज़ थी सघनि था, या मथां AC हुजे, फ्रिज भी थी सकती है। परफ्यूम एक्स सिग्नेचर, पैकिंग ॾिसो था केॾी ज़बरदस्त था कनि, साम्हूं वारनि खे अंदाज़ो ई न लॻे छा आहे हिन में। फालतू में मां लैपटॉप पे सम्झां, परफ्यूम बि न अथव, इहो डियो अथव, डियो। लॻाओ डियो, जुग जुग जियो, टिंग टिंग टिड़िंग। ॾिसो था भेनरियूं केॾी सुठियूं हूंदियूं आहिनि। वो चवंदियूं आहिनि मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो भाउ कहिड़ो बि हुजे हुन मां बदबू न अचणु खपे। ऐं परफ्यूम अहिड़ियुनि शयुनि मां हिकु अथव जेकी असां ॿियनि जे लाइ यूज़ कंदा आहियूं। लाइक हाणे तव्हां परफ्यूम हणंदव त पंहिंजे लाइ थोरी हणंदव, हिन लाइ हणंदव न कि साम्हूं वारे खे ख़ुशबू अचे। पाण खे ख़ुशबू अचण लाइ तव्हां घर में सिंघो न वेठा। जाम माण्हू सॼो सनानु करे छॾींदा अथव परफ्यूम में, उन्हनि खे लॻंदो कि साम्हूं वारनि जो नकु कमज़ोर हुजे त उन्हनि जे नक जी शक्ति असांखे कीअं ख़बर पवंदी। ईअं ई मुंहिंजो हिकु दोस्त अथव, परफ्यूमनि जो जाम शौक़ीन आहे, मतिलबु उहो बि सनानु करे छॾींदो आहे सॼो परफ्यूमनि सां। त हुन जी न नई नई शादी थी ऐं हुन जी वाइफ खे ख़बर न हुई कि परफ्यूमनि जो हेॾो शौक़ीन आहे। मतिलबु ख़बर हुयसि हणंदो आहे, पर एतिरो हणंदो आहे न ख़बर हुयसि। त हिकु ॾींहुं न भाई साहब मार्केट मां वञी नओं ब्रांड वठी आयो परफ्यूम जो, ऐं ज़ाल जे साम्हूं हणी छॾियईं। ज़ाल सिंघी बेहोश थी वई। हिन मूंखे फ़ोन कई, नील जल्दी अच जल्दी अच जल्दी अच। मां पहुतो, मन जी ज़ाल खे ॾिसी मुंहिंजो उते ई कमु लही वियो। चयो मां हे छा कई, पंहिंजी ज़ाल जो खून करे छॾे? चई न पागल, बेहोश थी वई आहे ख़ाली। मां परफ्यूम सिंघायोमांसि, बेहोश थी वई। चयो मां परफ्यूम सिंघायसी, क्लोरोफॉर्म सिंघायसी? चई यार मुंहिंजी ज़ाल खे परफ्यूमनि मां एलर्जी आहे। पोइ सिंघायसी छो? हाणे ख़बर पई न। हाणे ये थोड़ी लगाए ॾिसूं, बेहोश त न थी न।